अस्सलामुअलैकुम। मैं मनसिदी मिठवर बाबा हाला बिन करंटे बैटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते बिन करंटे चटा बेटी पार्ट नंबर 26। कुछ चाला अजब आहे ऐं तुंहिंजा चटरा आहे फलक, कंहिंखे मझो ॾींहुं की न पंहिंजो को बराबरी आहे फलक। कुझु एहतियात सफ़र ज़रूरी आहे, दरगुज़र में हूंदो आहे कुझु त ॾिस फूह जवानीअ में बि जहिड़ो फेफो, कहिड़े गणतिन वरायो छा थियो अथई। कुझु नेणनि में नरमी, लब लहजा ॻाल्हाइण सफ़ा कर, जोरो बेजा करण वारा वफ़ाट कर। कुझु न ॼाण जो छा थींदो, डपु डिॼ ख़ौफ़ घणो उन जो छा थींदो। कुझु ख़ुशीअ ईद जे में कॾहिं कॾहिं ॻोढ़ा बि वेही पवंदा आहिनि कहिड़ी बरसात जे। कुझु यादि ईंदा आहिनि हर कंहिंखे या कंहिंखे पंहिंजा तोखे बि पंहिंजा मिलिया हूंदा ईद जे ख़ुशीअ में, पंहिंजे ई मिलंदा आहिनि ईद जे। कुझु यादि ईंदी मिलण जी तुंहिंजी किथे ॻोल्हियां, आहे ईद ख़ुशीअ जा लम्हाट आहिनि बेसबब। ईद ख़ुशीअ जा लम्हा न आहिनि बेसबब। कुझु न चवण माण करण न आयो, पाण करण न आयो, मिठू माणण न आयो त न आयो कुझु ठो ठा सां अहिड़ो ठाहियो आयसि जो ठाहूको ख़ूबसूरत बि अहिड़ो आयसि जहिड़ो पाणी विझ। कुझु तूं सम्झींदो यार सियाणा दिलि जूं ॻाल्हियूं सारियूं वठनि ठा घणई उढमा। माण्हू सफ़र में ईअं हूंदो आहे ॼण त यादियुनि जे घर में हूंदो आहे। एतिरा केतिरा मंज़र गॾु कंदी आहे निगाह, जीअं तमाशो नज़र में हूंदो आहे। ही मोहबत हिकु सफ़र जो सिलसिलो आहे, विछड़ी वरी केरु कंहिंखे सोचींदो आहे। ही बंगला माड़ियूं कंहिंखे अजा न आहे, उमंग तुंहिंजा मगन रहनि ठा किट मकर फ़िरेब, कॾहिं कूड़ कमाल, साज़ आवाज़ सुरीला, कॾहिं बेसुरा अंग अखर तुंहिंजा चवनि ठा।